वांगी वांगी वैसे वैसे वेर न को विराग ॾिसूं सांगी सांगी साओ खारे छांग न को छिड़वाग ॾिसूं तो मैं हर को पंहिंजी मर्ज़ीअ सां पियो वैसे वड़के सन तो सां सिर जा सौदा आहिनि दिल थी तो ला धड़के सन। मोहतरम उस्ताद मोहम्मद जुमन गजू साहब। कॾहिं त तोते एॾा सितम हुआ जो तुंहिंजो नालो, कॾहिं तोते एॾो सितम हो जो तुंहिंजो नालो वठणु वॾो जुर्म हो। उन जुर्म में जे जलिजी विया तिन जे सदके ही सी रंग रचिजी विया। सिंध जागे पई, सिंध जागे पई। सच को तमीज़ ही नहीं बात करने की, सच को तमीज़ ही नहीं बात करने की। झूठ देखो कितना मीठा बोलता है। मूं वटि लफ़्ज़ न आहिनि तव्हांजी तारीफ़ करण जे लाइ, तव्हांजी वाखाण करण जे लाइ, तव्हांखे दाद ॾियण जे लाइ। हिन ॻोठ जो नेक मर्द साईं मोहम्मद उस्मान साहिब, साईं अब्दुर्रहमान साहिब, मोहम्मद इस्माइल अब्द साहिब, मोहम्मद उमर साहिब, अब्दुल कुदूस साहिब, अब्बास अली साहिब, ख़ासि तौर ते असांजो मुंहिंजो शागिर्द बि आहे मोहम्मद जुमन कुंबर साहिब। ही सॼी हिकिड़ी टीम आहे जिन वॾो रंग रचायो आहे। हिन जॾहिं इनकलाब ईंदा आहिनि तॾहिं करे के ॻोठ इनकलाबनि जी अॻुवाणी कंदा आहिनि, इनकलाबनि जी रहनुमाई कंदा आहिनि, इनकलाबनि जी उतां चिणग फुटंदी आहे। आउं सम्झां त हिन ॻोठ वारनि खे बिल्कुलु उहो वञे थो क्रेडिट जो अहिड़े दौर में जिते ॻाल्हि करणु, जिते सच चवणु, जिते हक़ीक़तूं बयानु करणु ॾाढो मुश्किल आहे। अहिड़े दौर में हेॾा ख़र्च करणु ऐं हिन लेवल जो हेॾो प्रोग्राम करणु, हीअ रलियुनि जो निज़ाम असांजी सकाफ़त खे उजागर करणु ऐं हेतिरा दोस्त इकट्ठा करणु वाक़ई बिल्कुलु तव्हां ख़िराज तहसीन जा मुस्तहिक आहियो। तव्हांखे जस हुजे, तव्हांखे शाबाश हुजे, तव्हांखे अलाह सां हिमत ॾींदो। हर साल अहिड़ा प्रोग्राम कंदा रहो। थोरो वापसि हलियो वञा 1986 में डॉक्टर फ़खरुद्दीन दस फ़कीर दीन मोहम्मद ऐं असां प्रोग्राम ठाहियोसीं त सूर्य बादशाह जी ढिलियार में वरसी कंदासीं। लोकल माण्हुनि खे जॾहिं ख़बर पई त उन्हनि एतिराज़ कयो त ॿ माण्हू त असांखे न खपनि, फ़कीर दीन मोहम्मद ऐं मुंहिंजे नाले चयो। पर हाणे जॾहिं वरसी थी त मूं मकालो लिखियो। हुननि चयो मकालो सी चेक कंदासीं। मकाले में हुननि इहो एतिराज़ कयो त बाबा हिन मकाले में जेतिरा सिंध जा लफ़्ज़ आहिनि इहो कटियो त पोइ पढ़णु ॾियो। अॼु तव्हां उन दौर जो तव्हां इंतकाम वरितो आहे। हर जाइ ते, हर घर में, हर जाइ ते सिंध सिंध थी वई आहे। 30-35 साल थी विया आहिनि असांखे जेका उन दौर में तकलीफ़ थी। असांजो हिकिड़ो उस्ताद हो साईं मोहम्मद इब्राहिम हिंगूर जो साहिबु, उन जॾहिं तकरीर कई त असांजे दोस्त खे उन करे तकरीर कोन करणु, मकालो पढ़णु कोन जो हू सिंध लफ़्ज़ चयो त कटियो। चए सूर्य बादशाह भला सिंध में न जाओ, छा पोइ पंजाब में जाओ छा? मक़सदु त ॾिसो अॼु खां जे 35-40 साल पोइ ते हलियो, हालतूं केॾियूं मुश्किल हुयूं, केॾियूं सख़्तु हुयूं। हाणे त वॾी आसानी थी वई आहे। असां जेकी चाहियूं, असांखे मीडिया जे दोस्तनि जो त एॾो त आशीर्वाद खणी चओ, हुनजो हथ ही त असां खां अॻिते टुपी विया आहिनि। हाणे मीडिया त बाक़ाइदे असांजी सिंधी क़ौम जी अॻुवाणी पियो करे। हिननि माण्हुनि खे ही नौजवान जेको तबिको आहे, जेको मीडिया में अची वियो आहे, ही असांजा ई शागिर्द आहिनि। ही जुमन असांजो शागिर्द, ही बि असांजा शागिर्द ई सम्झो। इन्हनि असां जेका असांजी टही जेका चंग दुखाई हुई, जेका लाट ॿारी हुई, उन खे ही खणी अॻिते हाणे बाक़ाइदे बंबट थी निकिता आहिनि। त असां ही जेका सकाफ़त ॾियारा हींअर मल्हाइजनि पिया, मीडिया तमामु हर जॾहिं चैनल खोलियो था त बिल्कुलु टोपी अजरक इन क़िस्म जा प्रोग्राम ॾिसूं था। पर को दौर हो जो जॾहिं माण्हू
अजरक कंध में विझी या टोपी पाए ईंदो हो त चवंदा ॼट ऐं शहरनि में जॾहिं वेंदा त ख़ासि तौर इहे शयूं लिकाए छॾींदा हुआ पर हाणे दौर ॾिसो केॾो थियो के असांजा राहबर हुआ रहनुमा हुआ उन्हनि शयुनि खे हिननि तब्दील करे ॾेखारियो ऐं हींअर जेको सो मीडिया हिनखे तमामु मथे खणी वियो आहे ऐं हिन जे लाइ असां हिनखे जस्ता ॾियूं हाणे असां रुगो हिकिड़ी ॻाल्हि आउं तव्हांखे क्लियर करियां असांखे रुगो टोपी अजरक पटको इन्हनि जी रुगो पाए असांखे तारीफ़ न आहे करणी पर असांखे प्रूव करणो आहे साबित करणो आहे त असां क्वालिटी में बहितर आहियूं या न आहियूं असांखे अणपढ़ियो सिंधी न खपे असांखे ॼट सिंधी न खपे असांखे टोपी पातल अजरक कंध विझी धाड़ियल उहो न खपे असांखे उहो ब्यूरोक्रेट बि न खपे जो सिंधी टोपी पाए अजरक करे असांजे सिंधी माण्हुनि खे फुरे असांखे उहो डॉक्टर बि न खपे असांखे उहो उस्ताद बि न खपे जो टोपी पाए पंहिंजे क्लास न वठे ॿारनि खे न पढ़ाए अचो त हाणे हिकु नई सिंध ॾियूं असांखे अॿोज सिंध न खपे असांखे अजरक पाए टोपी पाए झिमरियूं पाईंदड़ ॼटनि जो जहान न खपे असांखे पढ़िया लिखिया बाशऊर बा इल्म वारी सिंध खपे नौजवान खपनि जेके असांजी रहनुमाई कनि जेके असांखे अॻिते वठी वञनि असांखे पढ़ी लिखी सिंध खपे असांखे इल्म वारी सिंध खपे असांखे रोअण अचे थो 80 जे ॾहाके में 1980 में आऊं बतौर जेएसटी थियो आहियां उहो दौर ॾिसूं था तालीम जो हाणे दौर ॾिसूं था त दुनिया अॻिते वञे पई असीं जे उन जाइ ते बीठा रहूं त बि सही पर रिवर्स में माइनस में वञूं पिया 20,000 शागिर्द सिंध यूनिवर्सिटी में वठनि था एंट्री टेस्ट में जंहिंमें सिर्फ़ 4 छोकिरा पास थियनि था 20,000 मां जिन 80 या 85% मार्कूं खयूं आहिनि त असांखे सोचणु घुरिजे त असां रुगो होश में ख़ुशि न थियूं रुगो होश में ख़ुशि न थियूं असांजो मुस्तक़बिल छा आहे ही नंढड़ा असां त पंहिंजी ज़िंदगी कटे आयासीं कबर में पेर अटकाए वेठा आहियूं पर ही असांजो नसुल जेको आहे अॼु खां 20-25 साल जंहिं दौर में रहंदो त आया असां इन्हनि जे लाइ कहिड़ो समाज अॾियूं जंहिंमें फ़ख़ुर सां रहनि जंहिंमें इज़त सां रहनि जंहिंमें हिननि खे केरु ईअं न चवे त तव्हां ॼट आहियो ही कंपटीशन जो दौर आहे बाबा मेरिट जो दौर आहे तव्हां ॾिसो अॻे बंगलनि ते नौकरियूं विराइबियूं हुयूं हाणे ईअं न आहे दौर फ्री वियो आहे अञा बि हेरा फेरी ज़रूरु थिए थी पर उहो टेक्निकल नमूने सां थिए थी पर वक़्तु मटिबो हाणे उहे ॻाल्हियूं सॼियूं ख़तमु थी वियूं तव्हां पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो ही नए नसुल खे जुम्मन साहब जेको हिन स्कूल में कमु कयो आहे अहिड़ा स्कूल असांखे खपनि हिन ॻोठ वारनि जेको हिन माण्हू खे सपोर्ट कई आहे सची बचे त मूंखे त इंतिहाई घणी ख़ुशी थी आहे हिननि माण्हुनि इल्म खे सुञातो आहे असां हिलियारे में हुआसीं जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कंदासीं तॾहिं चवंदा बाबा लाउड न कोन हलणु ॾींदा असांजे घरनि में जेको हो न लाउड हलो कोन्हे को बिना लाउड जे ॿारनि खे तकरीरूं लिखी ॾींदा हुआसीं जेके शयूं असांखे हू चवण जी इजाज़त न हूंदी हुई उहे ॻाल्हियूं असीं हिननि खे लिखी ॾींदा हुआसीं त बाबा हाणे लिखी हाणे तव्हां ॻाल्हियूं करियो त ही दौर जेको अॼु ॾिसो ही मीडिया या हिन क़िस्म जी शइ जेका अची वई रातो राति कोन थी आहे इन जे लाइ किन माण्हुनि हिकिड़ो माहौल ठाहियो आहे उन्हनि लाइ कुर्बानी ॾिनी आहे हाणे असांखे हिकिड़े जनरेशन खे कुर्बानी ॾियणी पवंदी त ॿी जनरेशन जेका बहितर थींदी क़ौमनि जे मुस्तक़बिल जा क़ौमनि जे क़िस्मत जा फ़ैसिला जंग जे मैदान में कोन थींदा आहिनि तालीमी इदारनि में थींदा अथव जापान अॼु अमेरिका के जे ख़िलाफ़ मुज़ाहिरा थींदा आहिनि अमेरिका खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि जापान वारनि खे चवंदा आहिनि तव्हां ते हुननि एटम बम किरायो तव्हां हुनजे ख़िलाफ़ छो कोन मुज़ाहिरा करियो तॾहिं चयो हुननि चयो त मुज़ाहिरा करणु या हुननि खे घटि वधि ॻाल्हाइणु इहे आहिनि कमज़ोर क़ौम जूं निशानियूं जेके क़ौमूं ताक़तवर हूंदियूं आहिनि उहे पंहिंजी साइंस टेक्नोलॉजी इल्म जे ज़रिए ॿियनि क़ौमुनि खे
हावी थींदियूं आहिनि। अॼु अमेरिका जो उहो शहर न आहे जिते असांजी मेड इन जापान जी टेक्नोलॉजी या डिवाइस उते या उते जेके मसनूआत न आहिनि। अॼु अमेरिका असांजो कर्ज़ी आहे त हुननि हेॾी सुपर पावर खे की शिकस्त ॾिनी उन इल्म जे ज़रिए। अॼु असांजे काफ़ी महांगवाड़ छोकिरा जेके न डॉक्टर थिया आहिनि, काफ़ी छोकिरा हींअर जेको एसी थिया आहिनि महांगवाड़ कोली आहिनि के त इल्म तव्हांजे घर घर में साईं आरिसर साहिबु चवंदो त सियासत ईअं तव्हां सिंधी माण्हुनि में काहे पए जी बोड में बरसाति जो पाणी घरनि में काहे पवंदो आहे। पर सियासत यादि रखो, सियासत तव्हांखे तव्हांजे मफ़ादनि जी करणी आहे, तव्हांखे ॿिए जे मफ़ादनि जे लाइ सियासत कॾहिं न आहे करणी। जेकॾहिं ॿिया माण्हू सियासत पंहिंजी मफ़ादनि जी कनि था त तव्हांखे पंहिंजा मफ़ाद अज़ीज़ रखी पहिरीं प्रायोरिटी रखी पोइ तव्हां सियासत करियो। सो ही शयूं आहिनि पढ़ियल लिखियल माण्हुनि जूं। असां ही ॾिसो नंढड़ा आहिनि, सुभाणे 15-20 साल या 25 साल छा थींदा तॾहिं असां हिननि जे लाइ मुआशिरो समाज कहिड़ो जोड़ियो आहे, हिन खे सर्वाइव करणो आहे। अॼु असां सिंधी माण्हुनि जो मसइलो इहो आहे त असीं दुनिया खां 50 साल पोइ आहियूं। पहिरीं जॾहिं लाउड ईजाद कयो न राजस्थान, तॾहिं असांजे माण्हुनि चयो त बाबा लाउड इहो जेको नाजाइज़ इन में जेको आवाज़ जेको क्वालिटी मटिजे तंहिं करे इहो कुफर आहे। अंग्रेज़ी इल्मु हो सर सईद अहमद तॾहिं मौलवियुनि फतवा ॾिनी अंग्रेज़ी जेको पढ़ंदो काफ़िर आहे। छोकिरियुनि जो इल्मु जे लाइ चवंदो छोकिरियूं नियाणियूं त वीचारियूं घर में सुणियूं लॻनि थियूं। रेलगाॾी जॾहिं अंग्रेज़नि ठाही तॾहिं चयूं त बाबा हीउ त वॾो हिकिड़ो देव आहे जेको कोयला खाए तो डोड़े तो अंग्रेज वॾो चालाक है। ॾिसजो को वक़्तु इन रेल जे पुछ में हिंदुस्तान खे ॿधी खणी वेंदो पंहिंजे मुल्क। त हाणे उहे दौर उहे ॻाल्हियूं असांखे अजीब लॻनि थियूं। 50 साल जो उहो तॾहिं सच हो, हाणे इहो सच न आहे। त सच हर दौर में मुख़्तलिफ़ थींदो आहे। उन दौर जो सच हींअर कूड़ आहे, हींअर जेको सच आहे न उन खे असीं कूड़ सम्झूं था। हाणे वरी इहा ॻाल्हियूं वरी असीं 50 साल गुज़रंदा तॾहिं असांजो औलाद जेको उन ते अमल कंदो त बहितर न त असां उन ते अमल करियूं। दुनिया ॾिसो केॾो तेज़ी सां अॻिते वञे पई। समाज इम्प्रूव कंदा आहिनि, समाजनि जी जेका तामीर तरक़ी थींदी आहे न उस्ताद ते डिपेंड करे। जापानी माण्हुनि खां पुछियूं त तव्हां 1945 हिरोशिमा नागासाकी ते बम गिरायो, तव्हां चवंद ही जापानी क़ौम तबाह बर्बाद थी वई। कोई अल्ताफ शेख वियो उहो हिरोशिमा नागासाकी ते अञा ताईं हुन हिकिड़ी साइड जेका तबाही वारी उहा उही जो उही रखी अथनि, ॿी साइड जेका जदीद जापान जी उहा रखी अथनि। अल्ताफ उन रोड ते बि हिकिड़ी जापानी खां पुछी त ही तबाही खां वठी हिन ख़ुशहाल जापान जे में तव्हांजो कंहिंजो किरदारु आहे? हुन जे ॿिनि माण्हुनि जो। हिकिड़ो असांजो उस्ताद जे अहिड़ा शागिर्द पैदा कया जंहिं जापान खे तब्दील करे छॾियो। त असांजे उस्ताद जो मेन रोल आहे। जेसिताईं यादि रखो उस्ताद खां नफ़रत न करियो, उस्ताद सां प्यार करियो। जहिड़ा तेड़ा असांखे मिलिया आहिनि। इन्हनि खे तव्हां मजबूर करियो त उहो तव्हांजे ॿारनि खे सुठी तालीम ॾियनि। जेसिताईं तव्हांजा ॿार 5 ताईं सही न पढ़ंदा त कॾहिं बि अॻिते न हली सघंदा। 5 खां वठी मैट्रिक ताईं तव्हांजे ॿारनि खे दुरुस्त सुठी तालीम मिली वई न त कॉलेज में यूनिवर्सिटी में पाणे अॻिते हलिया वेंदा। जॾहिं यूनिवर्सिटी लेवल ते असांजो हिकिड़ो शागिर्द हूंदो, किपरो में मुंहिंजो हूंदो चंचल नालो, 8वीं क्लास में, पोइ वियो लाहौर, वो सॉफ्टवेयर जो इंजीनियर थो। असां सां मिलण आयो त हुन मूंखे ॻाल्हि कई कि साईं ॻाल्हि ॿुधाओ, जॾहिं लाहौर वियुसि हालांकि इंजीनियर आहुसि पर जॾहिं लाहौर जे माण्हुनि सां हुन उते जे माण्हू इंजीनियरनि सां मिलियुसि तॾहिं मूंखे महसूसु थियो त असीं त सदियुनि पोइते आहियूं हिननि खां। ऐं मूं उतां खां वरी नई सी शुरूआत कई आहे। मुंहिंजो पुटु वियो इंजीनियर आहे लाहौर टेस्ट ॾियणु। मुझे एक बारी तारीख़ पोइतियूं वरी वापस टिकट वरिती, मूंखे वापस पियो अचां। मुंहिंजो छो कि ही त टेस्ट एॾी ॾुखी आहे असांखे सम्झ में ई कोन थी अचे। ही माण्हू तमामु हाणे उन करे अंग्रेज़ ही पंजाबी उन करे अॻिते ही 100 साल हुन अंग्रेज़नि सां गॾु रहिया, नौकिरी कयूं ऐं सॼियूं यूनिवर्सिटियुनि खां वठी कॉलेज उते रहिया। त असांखे आज़ादी ग़ुलामी जेका न उहा तालीमी ज़रिए ई हासिल करणी आहे।
माण्हुनि खे बाशऊर करो, माण्हुनि खे इल्म वारा करो। अगर सुकून चाहते हो तो मकानों पे नहीं, इंसानों पे खर्च करो। तव्हांजे पंहिंजे औलाद ते तव्हां ख़र्च करियो। तव्हां बनियूं वठण जे बदिरां, तव्हां बिल्डिंगूं ठाहिण जे बदिरां, तव्हां कारूं वठण जे बदिरां तव्हां उहा सीड़प पंहिंजे औलाद ते करियो। उहो औलाद तव्हांजी सीड़प विञाईंदो न, यादि रखो। उहो तव्हांजी सीड़प तव्हांखे वापसि मोट में मिलंदी बिल्कुलु। बाक़ी मादी शयूं उन ख़तमु थियणियूं आहिनि। ऐं जिन तव्हां आस पासे वञी ॾिसो, जिन माण्हुनि इहे कम कया उन्हनि जी हालत कहिड़ी आहे। ऐं जिन माण्हुनि पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾिनी उहे अॼु किथे वेठा आहिनि। सो हिकु आसान नुस्ख़ो आहे, आसान सुवाल आहे। असां मिस्किन माण्हुनि वटि ॿियो हल न आहे मसइले जो, सिर्फ़ु तालीम आहे, इल्मु आहे। इन जे ज़रिए असांखे उरूज ते पहुची सघूं था ऐं पंहिंजी गुरबत मां जान छॾाए सघूं था। मुंहिंजो पीउ हारी हो, मूं हारबा कया, हुन मूंखे पढ़ाई, मूं पंहिंजा भाउ पढ़ाया, पंहिंजो औलाद पढ़ायो, असां हुन पंहिंजी जान छॾाए आहियूं हुननि मज़ा। अहिड़ा कई तव्हांखे हिते मिसाल मिलंदा जेके हारियुनि जा औलाद हुआ। मुंहिंजी रिक्वेस्ट ही, हितां माण्हू गॾिया आहिनि हिते, तव्हां जुमन साहिब साईं ॻोठ वारनि हिते महिनत कई, मच कचरियो या ही प्रोग्राम। हाणे इन में इन जो मस्बत किरदारु कढो न साईं। रुगो असांखे नाच करणो, डांस करणी या इहे शयूं त न आहिनि करणियूं न, हिन मां का शइ सुठी कढी अचो न। दौर मॉडर्न टेक्नोलॉजी जो है, ही मोबाइल पियो है। अॻे में त असीं लिकी राति जो ॻोठनि में कचहरियूं कंदा आहियूं, असुर जो भॼी वेंदासीं ॻोठ मां। छाकाणि उते ॻोठ वारनि खे ख़बर कान पवंदी हुई त उहे असांखे बर्दाश्त कोन कंदा हुआ। ऐं बसुनि में जॾहिं चढ़ंदा हुआसीं न त लिकी लिकी, को हिकिड़े बि स्टॉप ते चढ़ंदो, को ॿिए स्टॉप ते, को टे स्टॉप ते चढ़ंदो। हाणे त माशाअल्लाह हिते सभु वेठा आहियूं, जीअं ॻाल्हायो जहिड़े नमूने ॻाल्हायो। ही शइ अलाए किथे किथे तव्हांखे रसाए छॾी आहे, कंहिं ईजाद कई आहे? असां मां कंहिं ईजाद कई जो ॿुधायो? असांजो त को किरदार ई कोन्हे हिननि शयुनि में। त असीं त जूठो खाइण वारा आहियूं, जूठे में सम्झो था न ओभर खाइण वारा आहियूं। ठाहिनि हिकिड़ा हूंदा प्रोड्यूसर, ॿिया हूंदा कंज़्यूमर। हिकिड़ा हूंदा ठाहींदड़, ॿिया हूंदा खपाईंदड़। ठाहींदड़ ही आहिनि अंग्रेज़, असीं आहियूं खपाईंदड़। ऐं खपाईंदड़ हमेशह जेको नुक़सान में हूंदो आहे। सो असांखे प्रोड्यूसर थियणो आहे। असां शयूं पंहिंजूं पाण उपायूं, पाण ठाहियूं। ही शयूं दौर साइंस टेक्नोलॉजी दौर है। दुनिया सां मुक़ाबिलो तव्हां कंदो टेक्नोलॉजी ज़रिए कंदो। बाक़ी ॿी का बि हथियार को ॾिसो, अमेरिका खां वठी सभु तव्हांखे मुस्लमान किथे किथे कुटनि पिया। हुते कुटियो, हुते कुटनि, हुते कुटियो, हुते मर्ज़ी सां। हाणे छा निकिरो हथियार? उन हथियार जदीद इल्म, जदीद मालूमात है। असां हिननि खां त माशाअल्लाह अञा ताईं असांजो अचे न को वञे। हिन में असांजो नंढड़ो ॿार 2 सालनि जो हाणे मोबाइल जॾहिं हलाईंदा आहियो न तो रोईंदो पियो, मोबाइल हलायो जल्दी माठ करे वञो। ही मॉडर्न टेक्नोलॉजी जा माण्हू थो, ही जदीद दुनिया जा माण्हू थो। असां मूंखां त मोबाइल ही टच स्क्रीन पहिरीं शुरू में हलंदो ई कोन। मुंहिंजी नंढड़ी पोटी हूंदी 3 सालनि जी, मुंहिंजो बाबा खोले दे मूंखे। साईं उस्ताद लिगारी साहब हेॾो वॾो आलिम आहे, पर हुनजो पोटे हुनखे ही जेको मोबाइल हलाइण सेखारियो। त इन क़िस्म जा असां हिन दौर जा न आहियूं बाबा, असां मुते ख़ारिज माण्हू आहियूं। अलाह साईं बि जॾहिं माण्हू हिकिड़ी एज ते पहुचंदो आहे न त उनखे ख़तमु कंदो। जॾहिं शयूं पुराणियूं थींदियूं ख़तमु, नई शइ जो हुनजी रखवाली करे थो। असां नंढड़ो ॿार आहिनि, उनखे पाले निपाए मां उनखे वॾो करे थी। जानवर भी कनि था, जॾहिं नंढड़ा हुजनि था उनजी पालना निपा, जॾहिं वॾा थियनि हथ कढी छॾंदा आहिनि। त शयूं पुराणनि खे अलाह साईं बि चवे थो बाबा तव्हां निकाल जो, ख़तमु आहे, या कंहिं कम जा न आहियो, पर हिन जी प्रोटेक्शन करणी आहे। वो राबरनाथ टैगोर चयो त जॾहिं को ॿार पैदा थिए थो न तॾहिं मुंहिंजो ईमान अञा पुतो थी थो वञे त अलाह साईं अञा ताईं इंसान मां मायूस न आहे थियो। ही माण्हू जदीद दौर जा माण्हू, जदीद दुनिया माण्हू, हिननि खे जेकॾहिं तव्हां उहो माहौल, उहो मुस्तक़बिल न ॾिनो न, ही तव्हांखे वॾो सुवाल कंदा। इंसान ॾाढी तेज़ी सां त ॾिसो, अॼु खां 20 साल या 30 साल अॻु में शयूं जेके हुयूं न उन में हिन में केॾो फ़र्क़ु थी वियो आहे। शयूं ॾाढी स्पीड सां वञनि पियूं। हाणे जेकॾहिं मिसाल तौर तव्हांखे असांखे मीरपुर ख़ासि वञिणो हुजे, जेकॾहिं तव्हां पैदल वेंदो त
त देर थींदी जेकॾहिं ॿी के घोड़े ते वेंदो देर थिए साइकिल ते वेंदो कार में वेंदो हवा अञा जल्दी त शयूं मंतकी अंजाम ते ज़रूर पहुचंदियूं आहिनि पर उहे वेंदियूं फितरती अंदाज़ में माना फितरती तरीक़े ते पैदल वेंदो फितरी तरीक़ो आहे त देर थींदी पर के पढ़िया लिखिया ॾाहा बाशऊर इल्म वारा माण्हू अहिड़ी टेक्नोलॉजी ईजाद कयूं जो मुफ़ासिला घटिजी विया हाणे उहा शइ जेका असां 2 ॾींहंनि में रसूं न उहा कलाक में रसूं था अधु कलाक में रसी सघूं था त ई माण्हुनि अलाह साईं इंसान खे एॾो ज़हन ॾिनो आहे त शयूं ई स्पीड सां अॻिते वेंदियूं पर असांजो कंट्रीब्यूशन केतिरो हुन में आहे सिंधी माण्हुनि जो कंट्रीब्यूशन सिंधी माण्हुनि जो हुन में मदद केतिरी आहे उन में सहकार केतिरो आहे या उन में असीं शामिल केतिरो आहियूं त इहे वॾा सुवाल आहिनि सवाल असांजा न आहिनि हीअ ईंदड़ नसुल असांखां सुवाल पुछंदो ई मुआशरा अगते वधन था दुनिया वो असांजो हिकिड़ो वॾो शायर है वो चवंदो भाई हम तो अभी 200-300 साल पीछे रहते हैं पिछली वाली दुनिया में जॉन वालिया जी गल एरिया जॉन एरिया लेकिन ये हमें यूरोप वालों घसीट कर 21वीं सदी में ले आए हैं सो असां के ज़ोरी ही माण्हू 21वीं सदी में वठी आयो हालांकि असांजा हाल कोन्हनि असांजे माण्हुनि खे पढ़ियो लिखियो बाशऊर इल्म वारो थींदो न त पोइ तव्हां ज़माने सां दुनिया सां मुक़ाबिलो करे सघंदो न त तव्हांजो सर्वाइवल वॾो ही दौर सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट जेके क़ौमूं फिट हूंदियूं न उहे सर्वाइव कंदियूं उहे ज़िंदा रहंदियूं कमज़ोर शयूं ख़तमु थी वेंदियूं कमज़ोर जानवर भी ख़त्म थी वेंदा उनखे ताक़तवर जानवर खाई वेंदा आहिनि सो जेके क़ौमूं कमज़ोर हूंदियूं न उहो ख़त्म थी वेंदियूं ऐं जेको क़ौमूं सालह हूंदियूं ताक़तवर न पर सालह माण्हुनि खे तव्हां इल्मु जेको माण्हुनि खे आहे न जेको जिस्म ताक़तवर न थींदो आहे जिस्म ताक़तवर न थींदो आहे पर ज़हन ताक़तवर थींदो आहे थोड़ो मतारो माण्हू भले 3 मण जी बोरी खणे पर ही ज़हन जेको शयूं ईजाद कयूं इहो सभ खां वधीक ताक़तवर आहे सो अचो त असां हिननि शयुनि जो कारामत इस्तेमालु करियूं महिरबानी करे हिन जो मस्बत पॉजिटिव आहे ख़ासि तौर मीडिया जे दोस्तनि खे मुंहिंजो गुज़ारिश आहे त तव्हां इन शइ ते वधीक तवजो ॾियो शयुनि खे मस्बत में पहुची वञो सिर्फ़ असांखे झूल झूला न आहे करणी मवाली कोन नशो पी चर्स पी त झूलींदा आहिनि सो असांखे झूलणो न आहे महिरबानी करियो सोचे सम्झे झूलियो यूरोप वारा लाइब्रेरियूं काइम कंदा आहिनि किताब पढ़ंदा आहिनि असां रामरा छा कंदा आहिनि तकरीरूं ॿुधंदा आहिनि छाजे करे दिमाग़ ख़ाली आहिनि तव्हां पाण पढ़ो तव्हां पाण लाइब्रेरी में वञो हिन में बि हिकिड़ियूं सुठियूं शयूं ॿियूं ख़राब शयूं आहिनि काती है जैसा बसर वढे सघिजे थो जैसा फ्रूट वठी सघिजे थो पर कंहिंजे पेट में हणंदो त उन काती जो ॾोह न आहे ॾोह इस्तेमाल जो तव्हां इस्तेमालु सही करे वञिजो माण्हू चवंदा भाउ ही ख़राब शइ ॾाढी आहे मुला होते वज़ीरस्तान में चयो टीवी सो भञी छॾो हाणे नवां मुला आहे त भाई मोबाइल ही ख़तमु न घर में न आणी वॾी हिन में बुराई आहे बुराई न आहे बाबा बुराई सुठाई बि जाम पई आहे तो इस्तेमाल करो था करो डिपेंड तव्हां ते करो न गाड़ी एक्सीडेंट थियण खां पोइ गाड़ी में न अचणो था इस्तेमाल सही करो हाणे इस्तेमाल हाणे टेक्नोलॉजी आहे न ही असांजे लाइ न आहे ही टेक्नोलॉजी असांजे लाइ न आहे असां हिननि खां अञा 50 साल पोइ ते वेठा आहियूं हीअ उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके हिन दौर उन दौर असीं त अञा 50 साल पोइ ते पिया रहूं हाणे उहो हिन जो इस्तेमालु जेको दुरुस्त कनि था हिन में शयूं कम जूं आहिनि हिन में शागिर्द जेको पंहिंजो इम्तिहान ॾेई सघे थो हिन में तव्हांखे कहिड़ी शइ गूगल ते तव्हां सर्च करो उहा तव्हांखे मिली वेंदी पर छा चवंदा आहिनि एन आइडल ब्रेन इज़ द डेविल्स वर्कशॉप ख़ाली ज़हन हूंदो न शैतान जो घर हूंदो आहे सो हिन खे भरणो आहे ही खाली हूंदो इल्म का खाली हूंदो न तो कान का शरारत कंदासूं कान का तकरीबकारी कंदासूं कान का फितनत कंदासूं कान का नंढा नंढा मसाला क्रिएट कंदासूं हाणे हिन खे भरियो इल्म सां
तालीम सां पोइ ही शइ शइ तव्हांजे कम जी आहे न त अॼुकल्ह नौजवान छोकिरो जेको सॼो ॾींहुं हिन सां में 24 कलाक घर कए ऐं रिज़ल्ट तव्हां ॾिसीए थो त जेको यूनिवर्सिटी में घणा पास थिया आहिनि असांजी कराची में असांजे छोकिरो उनखे एडमिशन ई कोन ॾिनी वञे यूनिवर्सिटी आहे असांजी उन में असांजा छोकिरा वञनि था यारियूं बाशियूं हू हुते वञी चाहियूं पीअनि पिया हू हुते पिया चाहियूं पर छाकाणि असांजो माहौल न आहे असांखे शयूं ॾेखारियूं कोन थियूं आहिनि हिन में जेको थींदो आहे हिकिड़ो शइ जेका मिठी खाए ॾेखारे त पोइ ख़बर पए न मिठी कहिड़ी आहे हिननि कॾहिं शइ ॾिठी न आहे आया असां हिननि खे दोस्त दग ते वठी वञूं हिन खे अॻिते वठी वञूं हिन खे सुहिणो समाज ॾेखारियूं ही नौजवाननि हिननि जी असांखे पोइ लॻी करणी आहे ऐं हिननि नौजवान खे मुंहिंजी गुज़ारिश महिरबानी करियो तव्हां स्टडी करियो मुतालियो करियो ज़माने जी तारीख़ पढ़ो दुनिया जी तारीख़ पढ़ो दुनिया जी जाग्राफी बाबति तव्हांखे इल्मु हुअणु घुरिजे दुनिया जी समाजी साइंस जो तव्हांखे इल्मु हुजे तव्हांखे सिंध जी तारीख़ जे बाबति तव्हांखे इल्मु हुअणु घुरिजे तव्हां ॾिसो माज़ी में क़ौमुनि सां कहिड़ियूं कहिड़ियूं वेसाकातियूं थियूं ऐं उन्हनि क़ौमुनि सां छा छा थियो उहो बि तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे ऐं पोइ हींअर हालतूं आहिनि इन्हनि ते बि तव्हांजी वाच हुजे बिल्कुलु समाजी सोशल साइंस जेके चवंदा आहिनि उहा तव्हां वटि वाच हुजे पोइ तव्हां मुस्तक़बिल पंहिंजो अॾियो हाँ रहबरी रहनुमाई तव्हां ई नौजवान जेके यूनिवर्सिटियुनि में कॉलेजनि में इन्हनि खे करणी आहे अचो त ॻोठनि में निकिरी अचो ॻोठनि पियो साईं वारनि जी महिरबानी जो हेतिरा माण्हू गॾु कया अथनि ऐं हीअ शयूं अञा बि असीं त बाबा अव्हां जहिड़ा ई आहियूं अञा पढ़िया लिखिया माण्हू वठी अचो लेक्चर प्रोग्राम करायो हिते यूनिवर्सिटी जा के प्रोफेसर वठी अचो के साइंस जा उस्ताद असां वटि को साइंस जो माण्हू कोन थियो आहे अॻे ओलो वॾा लिखिया हिकिड़ो वीचारो 71 में वो बेचारो मारिजी वियो असांजो साइंसदान हो हिकिड़ो मरहूम उहो बि हुते हो जेको हुन में ॿाहिरि मुल्क में उते हालांकि राति जो ज़हर ॾिनो उहो वॾल छा मक़सदु जेकॾहिं तव्हां साइंस सां तव्हांखे साइंसदान खपनि या साइंस जी खपनि मुग़ल ग़ुलाम नबी मुग़ल वॾो असांजो अदीब उन हिकिड़ो अंग्रेज मूंसां गॾु मूं सॼी सिंध सेखारियो हुनखे घुमाई जॾहिं घुमी वापसि आयो मूंखे चई यार ॻाल्हि ॿुध ॿिया त ठीकु आहे पर हिते नफ़्सियाती मरीज़नि जो को मूं इस्पताल ॾिठी कोन को माना जिते चरिया दाख़िल थींदा आहिनि तॾहिं हुनखे मूं चयो साईं हिते चरिया त असां सिंध में अणलभ आहिनि हू जेके चरियो जेकर असां लभी चवंदा आहियूं वॾो अलाह जो बुज़ुर्ग आहे असीं हुनजी पूॼा कंदा आहियूं हिन खे थोरी कंदासीं इलाजु कराईंदासीं असां हिन पासे हिकिड़ो हूंदो फौजदार रोड ते वधो पियो वीचारो सियारे में हूंदो गाड़ो वेठो हूंदो अलाए केतिरो वक़्तु पोइ फौजी आया हुनखे राम पियो खणी विया कुझु ठीक थी वियो त असां ई पंहिंजनि चरनि खे पूॼाऊं पिया करियूं त बसि दुनिया अॻिते ॾिसो केॾियूं केॾियूं माण्हुनि ईजादूं कयूं आहिनि केॾियूं हीअ ॾिसो हीअ केॾी शइ हीअ आहे हिन में कंहिंमें असां जेके ईजाद हुजे तव्हां ॿुधायो असां त कंहिं शइ में को बि असांजो न को तव्हांजो मोटरसाइकिल में कंट्रीब्यूशन आहे न को तव्हांजो कार में न को तव्हांजो हवाई जहाज में न को तव्हांजो मोबाइल ठाहिण में न को तव्हांजे हिन में लाउड स्पीकर में माइक में या जेके बि साइंसी टेक्नोलॉजी जेके शयूं आहिनि कंहिं अरब जो या तव्हांजो कंहिंजो हुजे त ॿुधायो कमाल है असांजे माण्हुनि जो पाणी ते गाॾियूं हलाए छॾियूं पर हाणे पाणी वारो गाॾी वारो उहो बि जेको ख़बर पइजी वई पाणी वारो गाॾी वारो छा हो त इन क़िस्म जी शयूं असांखे ॾोह न आहे असांजो बि असां हाणे असांजे प्राइमरी ॾिसो न प्राइमरी स्कूल हाणे ज़वाल ते एॾो आयो माण्हू अॻिते वञनि पिया असांजा प्राइमरी स्कूल सभु बंदि थी हलिया उस्ताद जेके सभु रिटायर थी हलिया हिकिड़ा पढ़ाईंदा हुआ ॿिया वरी हिकिड़ा अहिड़ा हुआ मोहम्मद खान जुनी जे मरहूम जे दौर में थिया जेके अंगूठे छाप मास्तर थिया 25-30 साल नौकरी कयूं हिकु ॾींहुं स्कूल कोन विया हिकु ॾींहुं स्कूल कोन कयो हींअर मॉनिटरिंग वारा जॾहिं आया तॾहिं रिटायर थी 25-30 लख रुपया बि खयूं ऐं 40-50 हज़ार अञा घर वेठे खणनि पिया ॿिया जेके कॾहिं ईंदा कॾहिं कोन उहे भॼी विया हाणे तव्हां स्कूलनि जी हालत ॾिसो जॾहिं तव्हांजी प्राइमरी तालीम ख़तम थी त माना तव्हां असांजे हीअ पूरी क़ौम जो पूरी नस्ल कशी थिए पियो बाबा ये तो सियासी पार्टी की गाल ही कोन्हे का असीं सियासी पार्टी का हटी करे गाल करियूं था ये असांजे मुस्तक़बिल जी गाल है खणी हुन पार्टी हुजे कंहिंजी खणी हुन जी हुजे असांखे पंहिंजे हक़नि जी गाल करणु घुरिजे असांखे कंहिं पार्टी खां
असांखे के पार्टी का विश जो टिकट कोन खपे असांखे पार्टी खां मफ़ाद खपनि था छाकाणि हू पंहिंजे मफ़ाद लाइ विढ़नि था जॾहिं हू पंहिंजा मफ़ाद वठनि था त असांखे पंहिंजा मफ़ाद अज़ीज़ आहिनि अचो त इन्हनि शयुनि ते कंप्रोमाइज़ न करियूं डिमांड करियूं हुननि खां घुर करियूं ऐं पंहिंजो पाण खे सुजागी जे लाइ तयारु करियो छो पंहिंजे मौत जे लाइ पाण असां पंहिंजे मौत जे पने ते पाण दस्तखत छो था करियूं सयूं छो था करियूं त इहे ॻाल्हियूं आहिनि अञा करण जूं तमामु घणियूं पियूं आहिनि बहरहाल शाबाश हुजनि ॻोठ वारनि खे मोहम्मद जुमन खे हिन ही माण्हू जेके आहिनि मूंखे त तमामु हिकिड़ो अहिड़ो शायदि मिसाल मुश्किल मिले ऐं तव्हांजी वॾी महिरबानी पर आख़िर में आऊं मुंहिंजे शागिर्द खे पंहिंजे तरफ़ां ई पेश थो करियां महिरबानी जो हिन तमामु आउं चवंदो आहियां त असां जेका शमा जलाईसूं या जेको ॿूटो पोखियोसीं उनखे पाणी ॾेई वधी वधी वण थी चुको आहे त उस्ताद जो मेन रोल आहे अचो त उस्तादनि जी इज़त करियूं जेके उस्ताद पढ़ाइनि था जेके महिनत कनि था उन्हनि जी फुल सपोर्ट करियो तव्हां उनखे सभु सहूलियतूं मुहैया करे ॾियोसि असां पंहिंजे घरनि ते एॾा ख़र्च करियूं था त स्कूलनि ते बि ख़र्च करियो उस्ताद जेकॾहिं कुझु किरदार अदा कनि था त असांखे बि घुरिजे त असां पंहिंजो किरदारु अदा करियूं ख़ासि तौर मीडिया जे दोस्तनि जो तमामु शुक्रगुज़ार हिननि माण्हुनि खे आउं अञा बि चवां थो तव्हांजो हिकिड़ो मस्बत रोल हुअणु घुरिजे तव्हां महिरबानी करे हिन असांजी सिंधी समाज खे अॻिते वठी वञो हिन खे अॻिते वठी वञो ऐं पढ़िया लिखिया मीडिया में दोस्त अचनि वधीक बहितर बाशूर अचनि त वधीक बहितर कमु कंदो तव्हांजी महिरबानी